शाह जे रिपोर्ट मुताबिक़ अज़हरुल हसन क़ादरी मरकज़ी एडिशनल सेक्रेटरी जनरल पाकिस्तान तहरीक इंसाफ वेलफेयर विंग सेंट्रल गवर्निंग कमेटी पाकिस्तान बदीन ठट्टो ऐं सिजावर ज़िलनि जे मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो कयो। तेलका जातीअ में बेदर्दीअ सां क़त्ल थियल पोलियो वर्कर्स शहीद अफ़ज़ल आराई हिंगोर जो जिन जे तॾे ते फाताख़ानी कई। एडवोकेट ज़िशान अली ख्वाजा मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी जनरल पाकिस्तान तहरीक इंसाफ वेलफेयर विंग सेंट्रल गवर्निंग कमेटी पाकिस्तान जे ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इमरान ख़ान 182 स्कीमनि जो शेड्यूल तयारु कयो आहे। ग़रीब नौजवान स्कीम मां भरपूर फ़ाइदो हासिल कनि। पीअण जे साफ़ पाणीअ जे बारे में ग़रीब अवाम जी शिकायतूं ॿुधण खां पोइ हिन यकीन ॾियारियो त वफ़ाक़ी हुकूमत जे सतह ते EHS प्रोग्राम जे मदद सां माण्हुनि खे फ़ाइदो ॾिनो वेंदो ऐं PTI हुकूमत जा चूंडियल नुमाइंदा पाकिस्तान खे हिकु फलाही रियासत बणाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा।